मादली खां रिपोर्ट कर रहा है जावेद मलिक। असांजी जान के खतरो है। व सवारियों अख्तियारियों असांजी जिंदगी बचाइण लाइ किरदार अदा कन। अहिड़ी दां खणी शहदादपुर जो प्रेमी जोड़ो तहफ़ुज़ लाइ दाईंदे मातली पहुची वियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे अफशान महविश शाह चयो त मूं पंहिंजे रज़ा ख़ुशी सां बदीन जे अदालत में शोएब अख्तर ॾेथो सां प्यार जो परणो कयो आहे। हाणे मुंहिंजा माइट मुंहिंजे मुड़ुस जा वेरी बणिजी विया आहिनि। कुड़नि केसनि में फासाइण ऐं जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं मुंहिंजे ॾेर मलीर ॾेथो खे शहदादपुर थाने ते गिरफ़्तार कयो वियो आहे। ऐं IG सिंध, DIG हैदराबाद, SSP बदीन, SSP सांगड़ खे अपील थी कयां त मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे तहफ़ुज़ फराहम करे मुंहिंजे ॾेर मलीर ॾेथो खे फौरन आज़ाद कयो वञे। बरहून खां रिपोर्ट कर रहियो आहे अक्यो भील। एशिया खंड जे अज़ीम हीरो सैद शाह मर्दान शाह जी 96वीं सालगिरह सजरानी संगत बरहून शहर में मल्हाई वई, जंहिंमें मुअज़्ज़िज़ खलीफ़ो अब्दुलसलाम डायरी, नायब खलीफ़ो अशरफ अली डायरी ऐं मोहम्मद खान चचड़, हुर फ़कीर संजरानी, एजाद अली चर, मोहम्मद इसाक संजरानी, फ़कीर एजाद अमन संजरानी ऐं ॿी जमात शिरकत कई। खानपुर खां ख़बर शामिल कंदासीं। खानपुर महर खां फुर वाक़े तोड़े बदअमनी ख़िलाफ़ कार मालिकनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। टायरनि खे बाहियूं। कार जे मालिकनि मुतासिर ड्राइवर मौला बख़्श लोहर, सुभान महर, शौकत महर, अलहरिनो महर, ईदन महर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब आॾो टायरनि खे बाहियूं ॾेई एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। गुज़िरियल राति देर सां नामालूम हथियारबंदनि जरवार रोड ते फुर जी वारदात कई ऐं मुतासिर ड्राइवर हथियारबंदनि कार खे रोके हथियारनि जे ज़ोर ते गाॾीअ में वेठल हिंदू बिरादरीअ जे माण्हुनि जेसू राम ऐं अशोक कुमार मुंहुं खां मोबाइल फ़ोनूं, रोक रक़म ऐं सोनियूं मुंडियूं फुर करे फ़रार थी विया। ड्राइवर मौला बख़्श लोहर ॾींहों ॾींहुं इलाइक़े में बदअमनी वधी रही आहे। पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। फौरी तौर ते जवाबदार गिरफ़्तार करे फुर थियल सामान वापसि कराए इलाइक़े में अमन अमान करायो वञे। एहतियात कंदड़ हाणे ख़बर शामिल कंदासीं मीरपुर माथेल खां। तालको रिपोर्टर सऊद अहमद पिताफ़ी बलोच जी रिपोर्ट मुताबिक़ सरदार अब्दुल बारी खान पिताफ़ी ऐं सॼी टीम खे मुबारकूं हुजनि ऐं क़ौमी कवि उम्मीद त ॻोठ गुलबेग गडाणी मीरपुर माथेलो में फैक्ट्रियुनि तरफ़ां तरक़ियाती मनसूबनि जो ॼार विछाईंदो। उहा ॻाल्हि सिंधी अदबी जे मरूफ़ अदीब ऐं साबिक़ डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर डिपार्टमेंट सरदार अहमद तबसुम गडाणी जन सरदार साहब खे बतौर चेयरपर्सन ऑफ पेट्रोलियम सोशल डेवलपमेंट कमेटीज़ मुक़ररु थियण ते मुबारकबाद पेश कंदे कई। सरदार अहमद तबसुम गडाणी जन वधीक चयो त उमेद था करियूं त असांजो निंधणको ॻोठ गुलबेग गडाणी फैक्ट्रियुनि जे 5 किलोमीटरनि जे दायरे में जे अंदरि ईंदो आहे। उन करे असांजे ॻोठ जो हक़ बणिजे थो त तरक़ियाती मनसूबा मिसाल तौरु गंदे पाणी जे नेकाल, अंदरि ॻोठ में टफ टाइल रोड ऐं ॿियो तरक़ियाती कम कराया वेंदा। सरदार अहमद गडाणीअ चयो त गुलबेग गडाणी जे रोड खे बि 7 साल गुज़री चुका आहिनि। उमेद त मज़कूरा रोड जो कम बि मुकमल कराए ॻोठाणनि मथां मुसलत अज़ाब अकबर ख़तमु कयो वेंदो। ईमानदारी जा होका ॾींदड़ मीरपुर बठोरो रिपोर्ट गुलाब गुल जूने जो सिंध पुलिस जे अहिड़े अमल ते दानिश्वर केॾांहुं विया। कींजर बैदि जुंगशाही ते मुक़ररु थींदड़ इंचार्ज कातिल लुंड रिमांड वठण बैदि अदालत में प्रॉपर्टी पेश न करण ऐं ग़लति बयानी जे इल्ज़ाम हेठि ठटे जे फर्स्ट सिविल जज जी अदालत खेसि जेसी करे बदीन मोकिले छॾियो। मीरपुर बठोरो खां गुलाब गुल जूने जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सजावल सदर सूबाई वज़ीर लाइव स्टॉक फिशरीज़ रईस मोहम्मद अली खान मलकानी ऐं रईस हाजी शौकत अली खान मलकानी जे कोशिश सां चूहड़ जमाली जे गुंगाणी मोहल्ले जो प्योर ब्लॉक जो कमु हलंदड़, जॾहिं त ॿियनि मोहल्लनि में जल्द कमु शुरू कया वेंदा। नौशरो फिरोज़ खां रिपोर्ट कर रहियो आहे ज़ुल्फ़कार ट्रगर। नौशरो फिरोज़ भरिसां ॻोठ बरकत अली आरई, उमर सरिया जे ॻोठ जा रहवासी मर्द औरतूं कुर्बान अली आरई, हाजरा आरई, साइमा आरई, तारिक अली आरई, इमरान आरई, आसफ़ा आरई, नाहिद अख्तर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त UC चेहू जो चेयरमैन असगर वीसर ऐं उन जे पुट हमायूं वीसर असांजे जीअण जंजाल करे छॾियो आहे। असांजे 20 एकड़ ज़मीन आहे, उन ते हर नथो हलाइणु ॾिए। कणक जी मुंद आहे। असां जॾहिं ट्रैक्टर करण लाइ वञूं था, ट्रैक्टर हर करण लाइ वञूं था त असांखे घटि वधि ॻाल्हाए थो ऐं चए थो त तव्हां लॾे वञो, मां चेयरमैन आहियां, तव्हां जिते FIR दाख़िल कराईंदुसि, कंहिंखे बि तव्हां ॾींदव त नतीजा भोगण लाइ तयारु थी वञो। असां IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फिरोज़ जज ऐं ॿियनि वस वारनि खे अपील था करियूं त असांखे वॾेरे असगर वीसर ऐं संदसि पुट हमायूं वीसर जे ज़ुल्मनि खां बचायो। असांजे माण्हुनि खे धमकियूं थो ॾिए, असांखे कुझु बि थियो त उनजा ज़िम्मेवार पाण हूंदा।
जिरग खां रिपोर्ट कर रहे वाले लखानो जिरगाई दरगाह सत्यों में हज़रत शाह झंडो रहमतुल्लाह अलैह जो जंजो सालियानो उर्स मुबारक मेलो ठट्टे शहर का 5 किलोमीटर उत्तर तरफ़ दरगाह सत्यन जे आख़िरी आरामगाह ते शुरू थी वियो आहे। मेले जे ॿिए ॾिहाड़े ते सुबुह सवेल मल्ह मलाकड़ो शिदो खलीफ़ो आबिद हुसैन सरकी सारंग मल्ला नूर मोहम्मद मीरबर शहबाद अली शेख जी निगरानी में लगायो वियो, जंहिंमें उत्तर ऐं लाड़ जे मल पहलवान गुलाम नबी शीदी, खान बहादुर शोरो, गुलाब बलोच, सदाम हुसैन शीदी, फैसल खासकेली, रज़ाक मल्ला, नदीम मल्ला, दादलो शीदी, बिजली खासकेली, अब्दुल हफीज खासकेली, इम्तियाज मंगणहार, कबूतर खासकेली, साबू लासी ऐं ॿियनि पारां ज़ोर आज़माई करे खूब दाद ऐं इनाम हासिल कया। मल पहलवाननि खे दरगाह जे ख़िदमतगारनि अनवर खलीफ़ो, गुलाम नबी हिंगोरो, भूरो सरकी, साबर नो मल्ला, सारंग मल्ला, जान मोहम्मद पलीजो ऐं ॿियनि पारां इनामनि सां नवाज़े सदन हिमत अफ़ज़ाई कई। कंपेयरिंग जा फ़राइद पहलवान इनायत खासकेली, अमीर शीदी ऐं मोहम्मद ईसा साबरो जन अदा कया। मेले में रात जे धमाल पिण जारी रहंदी। उन मौके ते दरगाह जे गादी नशीन खलीफ़ो मोहम्मद अनवर शेख चयो त दरगाह सत्यूं ऐं शाह झंडो रहमतुल्लाह अलैह जो सालियानो मेलो हर साल मल्हाईंदा आहियूं, जंहिं में सिंध बलोचिस्तान समेत मुल्क जे कुंड कुर्श खां ज़ाइरीन अचनि था।